अस्सलाम वालेकुम। कहिड़ा हाल आहिनि तव्हां सभिनी जा? उमेद त ठीकु ठाक मज़े सां ऐं ख़ुशबाश हूंदो। दोस्तो, मां आहियां सलमा ऐं हर हफ़्ते तव्हांजी मुलाक़ात कराईंदा आहियूं फ़न ऐं आर्ट, अदब ऐं शाइरी जे उन्हनि शख़्सियतुनि सां जिन पंहिंजी फील्ड में निमाया कमु कयो हूंदो आहे। अॼु असां सां गॾु जेका शख़्सियत आहे पाण घण रुखी शख़्सियत आहे। शॉर्ट स्टोरी राइटर आहिनि, नाविल लिखिया अथनि, शाइरी कई अथनि, तमामु सुठा कंपोज़र आहिनि, रागी आहिनि, पाकिस्तान टेलीविज़न ते प्रोड्यूसर रही चुका आहिनि, डायरेक्टर रही चुका आहिनि। संदन क्रेडिट ते केतिरा ई मशहूरु ड्रामा, मूसीक़ी जा प्रोग्राम, अदबी प्रोग्राम थी चुका आहिनि। पाण हमेशह उहा शाइरी ॻाई अथनि जेका शऊर खे जाॻाए थी। इनकलाबी रागी हवाले सां बि संदन सुञाणप थिए थी। अॼु असां सां गॾु आहिनि बेदिल मसरूर। अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम सलाम। वालेकुम सलाम। तव्हांखे प्रोग्राम में भलीकार चऊं था। तव्हांजी तमामु घणी महिरबानी आहे, तव्हां अॼु असां सां गॾु आहियो। तव्हांजी महिरबानी आहे, हिकिड़े झूने माण्हूअ खे तव्हां जगायो आहे वठी। न महिरबानी तव्हांजी। बिल्कुलु, हा, न तव्हांजो क्रेडिट ते खोड़ सारा कम आहिनि ऐं तव्हां एॾा तव्हांजा, मां उहो ई हाणे थोरी देरि पहिरीं इहो ई सोचियो पिए त अॼुकल्ह जा डिस्कस बि कई पई कंहिंसां त अॼुकल्ह जा जेके नौजवान आहिनि उहे मतिलबु कि हिकिड़ी फील्ड में हलिया था वञनि त भई हीअं करिणो आहे, पर असां जेकर थोरो पोइते असां खां हिकिड़ी जनरेशन अॻु में ॾिसूं था त जेको आहे सो माण्हू इलाही सारा कमु कंदा हुआ, राइटर बि हुआ, डायरेक्टर बि हूंदा हुआ, तव्हांजो जीअं मूसीक़ी सां बि तव्हांजो एॾी तव्हांजी ॼाण मूसीक़ी जे हवाले सां, तव्हां पाण बि सिंगिंग कयो, तव्हां वरी ड्रामा बि कया, त अदब जे हवाले सां तव्हां किताब बि एॾा लिखिया, त एॾा सारा कम त ज़ाहिर आहे हिकिड़ी क्रेडिट ते माण्हू ऐं नौजवान असांजे खे ख़बर हुजणु घुरिजे, अहिड़नि माण्हुनि सां मिलनि ॾिसनि त जीअं उन्हनि खे बि इहो शौक़ु जाॻे त असांजा माण्हू जेके आहिनि से कहिड़ा कहिड़ा कम कंदा हुआ ऐं उन्हनि खे जेको आहे ॾिसनि ऐं उन्हनि खे बि शौक़ु जाॻे। सो तव्हांजा खोड़ सारा जीअं त कम आहिनि, पर मां चाहींदसि त शुरू में तव्हां खां तव्हांजे हवाले सां पुछां त जीअं त तव्हांजो तालुक़ु शिकारपुर सां आहे ऐं शिकारपुर खे विरहाङे खां अॻु जेको आहे सो पैरिस सॼो वेंदो हो, त मां चाहींदसि तव्हां पंहिंजे नंढपण जूं सारोणियूं असां सां वंडियो त शिकारपुर कीअं हूंदो हो ऐं तव्हांजो नंढपण कीअं गुज़रियो? शिकारपुर 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 बाबा, हिकिड़ो त मूंखे 50 साल थिया आहिनि, मां अची हाणे कराची में रहियो आहियां। वेंदो आहियां शिकारपुर जी उन्हनि गलियुनि में, उन्हनि रस्तनि ते, उन्हनि माइटनि ॾे, उन्हनि दोस्तनि ॾे, उन्हनि भोगड़ियुनि ॾे, उन्हनि नकुल वठाइण वारनि ॾे सभिनी सां वञी सलाम करे ईंदो आहियां। शिकारपुर जेका आहे उहा असल में मां कॾहिं कॾहिं सोचींदो आहियां त माशूकनि जो शहर आहे। शिकारपुर जा जेके माण्हू आहिनि उहे घणा लाॾला आहिनि ऐं माशूक तबियत जा माण्हू आहिनि ऐं मुंहिंजी जेका इहो त मुंहिंजो लाॾ आहे को ॿियो खणे, एॾा लविंग माण्हू थियनि था। हाणे कराची अचण खां पोइ इहो ख़्यालु थियो त बाबा हाणे कराची आहे, हिते शिकारपुर कान्हे जेको माण्हू मुंहिंजो लाॾ खणंदो। शाबत साहिब पोइ वरी बीना के जो ईअं लाॾ खया आहिनि, एॾा वॾा वॾा लाॾ कया अथई जो हाणे वक़्त ते मूंखे मानी मिले थी, वक़्त ते कमु मिले थो। टेलीविज़न जे दौरान मां जॾहिं रिटायर करे आयुसि त मूंखे ख़ुशी थी त मुंहिंजा ॿार जवान थी विया आहिनि, उहो सभु बीना जे हवाले सां जवान थी विया। मूंखे त ख़बर ई कान पई, मां त जेके 24 कलाक लाइटुनि में टीवी में उस कमु कयुसि पिए या मूसीक़े जे प्रोग्रामनि में वेंदो रहियुसि।